लाहौर हाई कोर्ट में कराची में लापता ॼाणायल छोकरी दुआ ज़ेरा जी ससु ऐं ॾेर खे हिरासत करण बाबत केस जी ॿुधणी ते पुलिस जोड़े जी लोकेशन जो पतो हुजण बावजूद खेनि अदालत साम्हूं पेश न करे सघी आहे। अदालत दुआ ऐं संदसि मुड़िस खे अरबा ते पेश करण जो हुकुम ॾिनो हो। ॿुधणीअ दौरान जस्टिस तारिक सलीम पुलिस अमलदारनि खां पुछाणो कयो त दुआ ज़ेरा किथे आहे ऐं खेसि छो न पेश कयो वियो। सीनियर पुलिस ऑफिसर इमरान किश्वर अदालत में पेश थियो ऐं ॿुधायो त पुलिस संदन लोकेशन जो पतो लॻाए वरितो आहे, जंहिं मूजब हू ॿई पाकिस्तान जे इंतज़ाम हेठि कश्मीर में मौजूद आहिनि। इन लाइ खेनि अदालत में पेश करण लाइ वक़्तु घुर्जे। अदालत हिकु हफ़्ते जी मोहलत ॾींदे दुआ ज़ेरा ऐं संदसि मुड़िस खे पेश करण जो हुकुम ॾिनो आहे। ॿुधणीअ दौरान पुलिस तरफ़ां अदालत में मौक़िफ़ इख़्तियार कयो वियो त दरख़्वास्त गुज़ार दुआ ज़ेरा जी ससु नूर मुनीर ऐं ॾेर शबीर अहमद खे मुक़ामी पुलिस हिरासत नाहे कयो, पर उन्हनि खे जोड़े बाबति ॼाण फराहम करण जो चयो वियो हो। ॿिए पासे दरख़्वास्त गुज़ारनि जे वकील बि अदालत खे ॿुधायो त दुआ ज़ेरा आख़िरी भेरो 19 मई ते कॉल करे पेशीअ जी ॼाण वरिती हुई। उन खां पोइ साणसि को राब्तो नाहे ऐं नई इहा ख़बर आहे त हू किथे आहे। मामले ते सिंध हाई कोर्ट में बि ॿुधणी जारी आहे ऐं IG सिंध खे बि छोकिरी ऐं उन जे मुड़िस जी ॻोल्हा न करण ते उहिदे तां हटाइण जो हुकुम ॾिनो वियो आहे। यादि रहे त कराची मां लापता ॼाणायल दुआ ज़ेरा जे वालिदेन केस दाख़िल करायो हो त संदन धीअ लापता आहे, खेसि बाज़ियाब करायो वञे। ॿिए ॾींहुं खेनि ख़बर पई त छोकिरी लाहौर जे नौजवान सां पसंदि जी शादी करे छॾी आहे। छोकिरी जे वालिदेन सिंध हाई कोर्ट सां राब्तो कयो त धीअ 14 सालनि जी आहे, शादी कीअं थी सघे थी, जंहिं ते अदालत सिंध पुलिस खे हुकुम ॾिनो हो त छोकिरीअ खे पेश कयो वञे, पर हेल ताईं खेसि पेश नाहे कयो वियो, जंहिं ते IG सिंध खे उहिदे तां हटाइण जो हुकुम ॾिनो वियो आहे। ॿिए पासे पंजाब पुलिस छोकिरीअ खे संदसि मुड़िस समेत लाहौर मां हथु कयो ऐं अदालत में पेश कयो। ॿिन्ही जे राज़पे सां शादीअ जो निकाहनामो पेश कयो वियो त लाहौर जी अदालत खेनि वञण जी इजाज़त ॾिनी ऐं पुलिस खे खेनि हिरासत करण खां रोके छॾियो हो। दुआ ज़ेरा कराची जे इलाइक़े अल-फलाह गोल्डन टाउन मां 16 अप्रैल ते लापता थी हुई ऐं सोशल मीडिया ते ख़बर पई हुई त संदसि निकाह 17 अप्रैल ते लाहौर जे रहवासी नौजवान ज़हीर अहमद सां थी चुको आहे। निकाहनामे में संदसि उमिरि 18 साल लिखी वई हुई। होॾां गुज़िरियल ॾींहुं सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो हो त सिंध पुलिस दुआ ज़ेरा जी बाज़ियाबी लाइ भरपूर कोशिशूं करे रही आहे। अदालत जुमे ताईं जो वक़्तु ॾिनो आहे। इंशाअल्लाह दुआ जल्द बाज़ियाब थी वेंदी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk